जो ॻोठ में फरीदाबाद बंद ते ॿोध मुतासिर वेठल ॻोठाणनि खे हुकूमत नज़रअंदाज करे छॾियो। ॻोठाणनि पारां दरगाह शरीफ़ पीर जो ॻोठ पीर साहिब पागारा खे साराहियो। हर मुमकिन असांजी मदद पीर साहिब पागारे कई आहे। किंगरी तालुके में दरगाह जे तरफ़ों वॾियूं मददां थियूं आहिनि। इहो असां सम्झो बि न हो। ग़रीब आवाम त दरगाह असांजी हेतिरी मदद कंदो। पीर साईंअ जे तरफ़ों असांजी वॾियूं मददां थियूं आहिनि। हुकूमत जे तरफ़ों का शइ बि असां न ॾिठी आहे, न ॿेड़ी आई आहे, न का ॿी सहूलियत थी आहे। पंहिंजे मदद सां असां जेको आहे सो माल बचा कढी वठी आया आहियूं। नुक़सान केतिरा थिया आहिनि? नुक़सान तमामु घणा थिया आहिनि। अननि जा, पोखुनि जा, घरनि जा, हर नुक़सानु थियो आहे। माल जो नुक़सानु थियो आहे। एतिरो त ॿुधाए बि नथा सघूं जेतिरो नुक़सानु थियो आहे। सीएम सिंध खां अपील, असां अपील इहा ई था कयूं त हुकूमत जागिरी सुजाॻु रहे। कॾहिं बि को अहिड़ो वाक़ियो बरसाति जो, ॿोॾि जो, कोई बि तूफ़ान मुसीबत अचे त हुकूमत जागिरी रहे, त अवाम जी मदद करे। हुकूमत सुती पई आहे। हुकूमत पंहिंजे माहौलनि में पूरी आहे त असां कीअं वठूं, कीअं हलूं, कीअं हिक ॿिए सां विढ़ूं। अवाम ॾे ध्यानु कंहिंजो बि कोन्हे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।